हुक्म इहो आहे, इन अल्लाह यअमुरुकुम, अल्लाह तव्हांखे हुक्म थो ॾे, आर्डर थो ॾे। कहिड़ो? अन तुअद्दुल अमानात इला अहलिहा, जेके अमानतूं आहिनि तव्हां वटि उहे उन्हनि जे धणियुनि ताईं पहुचायो। अमानत बासलामत पुॼाइण, अमानत जी हिफ़ाज़त करण, अमानत खे खुर्द बुर्द खां बचाइण, इहा मोमिन जी निशानी, इहा फर्मा बरदार जी अलामत आहे, इहा सचे माने जी निशानी आहे। उहो पंहिंजे अमानत जी हिफ़ाज़त कंदो आहे। ऐं जंहिं अमानत में ख़यानत कई, जंहिं अमानत में खुर्द बुर्द कई, जंहिं अमानत खे बासलामत न पहुचायो, को नाफ़रमान आहे। ऐं उन अमानत में ख़यानत करण वारे जी सज़ा जहन्नम जी बाहि।